मां आहियां सुंबल। सिंध जे दिलि चवंदा आहिनि नवाबशाह खे, नवाबशाह शहर मां। ऐं मां कॉन्टेंट क्रिएटर आहियां। जिन्हनि मुंहिंजा वीडियोज़ ॾिठा हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी, बाक़ी जिन्हनि ना आहिनि ॾिठा त उन्हनि खे आउं ॿुधाईंदसि त आउं रिलेटेबल सिंधी फ़नी कॉन्टेंट ठाहींदी आहियां। ऐं जॾहिं मूं कॉन्टेंट ठाहिणु स्टार्ट कयो त मूंखे अक्सर करे माण्हुनि जा मैसेजिस ईंदा आहिनि, हींअर बि ईंदा आहिनि त तव्हांजी रीच एॾी सुठी आहे, तव्हां उर्दू में छो नथा ठाहियो। त मां उनजो जॾहिं जवाबु सवाल पाण खां कयो हुयो त वाक़ई में त मुंहिंजे दिलि मां इहा आवाज़ आई त हर को पंहिंजी ॿोली खे प्रमोट कंदो आहे, त सुंबल छो न पंहिंजी मिठी सिंधी ॿोली खे प्रमोट करे। बिकॉज़ उर्दू खे प्रमोट करण वारा इलाही सारा आहिनि, पर असांजी पंहिंजी ॿोली खे प्रमोट करण वारा इलाही घटि आहिनि। ऐं जॾहिं कॉन्टेंट क्रिएशन जी शुरूआति कई त इलाही प्रॉब्लम्स फेस कया, छो जो मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मां हिकु बरोज ख़ानदान खां तालुक़ रखां थी, जिथे हिकु छोकिरी जो घर खां ॿाहिरि निकिरणु बैब सम्झो वेंदो आहे। त अहिड़े ख़ानदान मां थी करे मां पंहिंजे ख़ानदान जी पहिरीं छोकिरी हुअसि जेका यूनिवर्सिटी में आई, ऐं मां पंहिंजे ख़ानदान जी पहिरीं छोकिरी आहियां जेका सोशल मीडिया ते कॉन्टेंट ठाहींदी आहे। ऐं कॉन्टेंट जी स्टार्ट कई 2024 में। 2024 जे आख़िर में माना मूंखे तक़रीबन साल थी वियो आहे, पर इन थोरे ई वक़्त में मूंखे पंहिंजे माण्हुनि एॾो प्यारु ॾिनो आहे, ऐं उन प्यार जी इलाही थोराई थी आहे, ऐं उन प्यार मोहबत ऐं इज़त जे करे अॼु हिते तव्हांजे साम्हूं बीठी आहे। असां में हिकिड़ो हींअर त न, हींअर असांजी सिंधियुनि इलाही डेवलपमेंट कई आहे, असांजी मेंटेलिटी में इलाही डेवलपमेंट आई आहे। पहिरियां असांजा सिंधी मतिलबु छोकिरी खे पढ़ाइणु बैब सम्झंदा हुआ, छोकिरी जो घर खां ॿाहिरि, छोकिरी खे घर खां ॿाहिरि कढणु बैब सम्झंदा हुआ, पर हींअर असांजा सिंधी न्याणियुनि खे पढ़ाइनि बि था, हुननि खे तालीम बि ॾियनि था, ऐं उन खां अलावा उन्हनि खे हुनर बि सेखारिनि था। हिते न सिर्फ़ु छोकिरियुनि खां, पर जेके छोकिरा मुंहिंजा ॿाहिरि वेठा आहिनि उन्हनि खां मुंहिंजी इहा ई गुज़ारिश हूंदी त कोशिशि करे इंडिपेंडेंट थियो, पंहिंजी पढ़ाई ते ध्यानु ॾियो। मां पढ़ाई में एतिरी भली न आहियां, पर मां तव्हां सभिनि खे इहो ई चवंदसि त पंहिंजी पढ़ाई ते ध्यानु ॾियो, पंहिंजी न्याणियुनि खे पढ़ायो, पंहिंजे पुटनि खे पढ़ायो। छोकिरा अक्सर करे चवंदा आहिनि असां इंटर करे बसि था कयूं, असां को कारोबार कंदासीं। कारोबार करण बि सुठी ॻाल्हि आहे, पर तव्हांजी एजुकेशन जेका तव्हांखे इख़लाक़, अदब ऐं तहज़ीब सेखारींदी आहे। मां हमेशह खां सोचींदी हुअसि कि हिकु इंसान लाइ सिर्फ़ु तालीम ई ज़रूरी आहे, पर तालीम खां अलावा तव्हां वटि हुनर बि हुजणु लाज़मी आहे। इंसान हुनर खां बग़ैर कुझु बि न आहे। तव्हां असांजे सिंध जो हाल ॾिसो ई था त हिते नौकरियूं सिफ़ारिश ते ई मिलंदियूं आहिनि। त हिते अगरि तव्हां पढ़ो था तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे, पर अगरि तव्हां में हुनर आहे त तव्हांजे हुनर जे करे ई तव्हांखे अॻिते का मंज़िल मिलंदी। ऐं उन खां अलावा मूं वटि लफ़्ज़ ख़तमु थी विया आहिनि। आई डोंट नो मूंखे छा चवणो हो, मूंखे सभु कुझु विसरी वियो। जेन्युइनली मां सोचे आई हुअसि त मां इलाही कुझु ॻाल्हाईंदसि, पर एॾी आवाम खे ॾिसी, तव्हांजो प्यारु ॾिसी मुंहिंजो दिमाग़ु सवा कमु नथो करे। जी जी डायलॉग अदा, हाँ डायलॉग मां तव्हांखे हिते चई ॾेखारियां। कहिड़ो डायलॉग चई ॾेखारियां जी? अच्छा ठीकु आहे। वञण खां पहिरियां सभिनि खां पहिरियां त मां तव्हां सभिनि जी थोराई थी आहियां, जेके बि हिते मुंहिंजे करे आया ऐं जेके मुंहिंजे करे न बि आया, हिते वेठा हुननि मूंखे ॿुधो, उन्हनि सभिनि जी दिलि सां थोराई थी आहियां। ऐं आख़िर में चई वेंदसि फर्रू।